अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी ज़बरदस्त ऐं बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो, रहज़न ऐं ककर कूंज के वठण वेंदा आहिनि ऐं मंसूर खान कूंज खे दिलासो ॾींदो आहे, चवंदो आहे मुंहिंजी गारंटी आहे तूं हितां वापसि वञ ऐं तोखे को बि हथु न लाहींदो, को बि तोसां न विढ़ंदो, मुंहिंजी गारंटी आहे। रहज़न ऐं ककर वारा कूंज खे वठी उतां वापसि जंहिं टाइम ईंदा आहिनि त तव्हां किथे ॾिसंदा आहिनि उते को माण्हू ई न हूंदो आहे, न उते ठारो हूंदो आहे, न उते मिठल हूंदो आहे, न सोडल वारा। ऐं उते उन खे पोड़ो ॿुधाईंदो आहे, इहो शरड़ी चवंदो आहे त पुलिस उन खे खणी वई ऐं सोडल वारनि खे पुलिस छॾाए वई। पोइ रहज़न ककर वारा इहो सोचींदा आहिनि त सोडल खे इहो पुलिस जेको छॾाए वई त इहो मंसूर खान गेम खेॾियो आहे असां सां, ऐं पुलिस उन मोकिली आहे ऐं असांखे होॾे घुराए करे ठिकाणो बि ॾिसी वियो ऐं पुलिस मोकिलाए सोडल खे छॾाई ऐं असांजा माण्हू गिरफ़्तार कराए छॾियईं खून जे केस में। ऐं सोडल खे पंहिंजा सौट सम्झाईंदा आहिनि तूं ग़लति कंदो ऐं तकड़ि कंदो ऐं तॾहिं फाथो ऐं शुकुर आहे असांखे जेको आहे मंसूर खान छॾायो आहे, तोखे तूं छुटी आयो आहीं। हाणे जेको आहे दुश्मन वञी पट ते किरियो आहे, उते जेको आहे हुनजो सौट मुराद बि चवंदो। ऐं इहा ई ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, सॼो कमु शाहनवाज़ खान जो हूंदो आहे, पुलिस बि उहो मोकिलींदो आहे, उहो ई कोशिशि कंदो आहे त हाणे मौक़ो आहे, मौक़े ते चौको हणां ऐं दुश्मन जेको आहे पाण में विढ़णु शुरू थी वेंदा ऐं उन्हनि जो शक होॾे वेंदो। रहज़न ककर वारा इहो सोचींदा जॾहिं शाहनवाज़ खान खे ख़बर ई न हुई त उहो पुलिस कीअं मोकिलींदो, इहो मंसूर खान कमु कयो आहे। वरी उन खां मदद घुरणु वेंदा रहज़न वारा ऐं शाहनवाज़ खान मदद बि ॾींदो पुलिस खां, जेको आहे माण्हू बि छॾाए ॾींदो ऐं वरी इन्हनि खां हथोड़ो फेरींदो ऐं इन्हनि खे चुंगू ॾींदो मंसूर खान जे ख़िलाफ़ु ऐं इन्हनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदो त विढ़नि जीअं। होॾो वरी मुराद वारा तयारी कंदा त असां पंहिंजी तयारी में वेहूं, मतिलबु दुश्मन वार करे हिते सोडल ऐं पीरल चवंदा आहिनि हाणे दुश्मन सां विढ़ूं, मौक़ो आहे। लेकिन उते जेको आहे मुराद रोकींदो, हाणे दुश्मन सां विढ़णु ग़लति आहे, विढ़ंदासीं साम्हूं विढ़ंदासीं, चोरी न विढ़ंदासीं, असांजी अहिड़ी फितरत ई न आहे। शाहनवाज़ खान ॾाढो ख़ुशि थींदो आहे इहो कमु ॾिसी करे।